अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कुछ वक्त जे वक़्फ़े खां पोइ जोई टाइम्स जे पेज ते तव्हांखे भली कार सभ खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काछे में कुझु महीना अॻु जेको आहे सो आयल महाबोड जे करे हिकु तरफ़ रोड ऐं रस्ता तबाह थिया हुया त उॾाई त उन खां पोइ जेको आहे हिते वॾे मिक़दार में पाणी पहुतो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ कैमरामैन मां तव्हांखे ॾसाए पियो त जेको आहे हिते फ़सुलु कयो वियो आहे। हीउ सरियां जो फ़सुलु आहे। अहिड़े क़िस्म जो जेको सरिया सां गॾु ग्वार ॼांबो ऐं जुअर बि जेको आहे सो थी आहे हिते, जंहिंजे करे जेको आहे काछे जा मिस्किन माण्हू तमामु घणा ख़ुशहाल आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां पियो त अॼु तव्हांखे मां घुमायां थो असांजो काछो, जिते तव्हां ॾिसंदो काछे में बग़ैर कंहिं पाणी हिकु दफ़ो पाणी अचण खां पोइ बग़ैर कंहिं कलर जे हिते जेको आहे फ़सुलु तयारु थींदो आहे। हिते सरिया ॼांबो ग्वार बाजरी ऐं उन सां गॾु जेको आहे जुअर थींदी आहे, जेको हितां खां ॿाहिरि कराची एक्सपोर्ट कंदा आहिनि ऐं कराची खां पोइ वरी हिन खां जेको आहे सो ग्वार मां मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेको आहे सो बारूद ठहंदो आहे, साबुण ऐं चटना बि ठहंदी आहे। ऐं इहा ई असांजी काछे जी ग्वार आहे या त काछे जी सरिया आहे, या जेको आहे असांजी हितां जी जेका आहे सो ज़रख़ेज़ ज़मीन जेका आहे उहो पाणी न हुअण जे करे कुझु सालनि खां गैराबाद हुई, पर अॼुकल्ह सहूलियत न ॾिनी वई आहे। रोड रस्ता जेके तबाह न हुया ॻोठ में उहे बि तव्हांखे ॾिसंदासीं त उन्हनि जी जेको आहे अञा ताईं ख़स्ता हाली शिकार आहिनि। असां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर जोई टाइम्स ते